नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुतसमा ऐं नशरियात बाबति ख़ासि मददगार फिरदौस आशिक़ अहमद चयो त मुल्क जी मैशियत जा फीथा पंचर कंदड़ अॼु कहिड़े मुंहुं सां ॿियनि खे लेक्चर ॾेई रहिया आहिनि। पंहिंजे ट्वीट में फिरदौस आशिक़ अहमद चयो त मुल्क जी मैशियत जा फीथा पंचर कंदड़ वारा अॼु कहिड़े मुंहुं सां ॿियनि खे लेक्चर ॾेई रहिया आहिनि। वज़ीर आज़म जे वज़न मूजिबि मैशियत जी बहितरी ऐं सुधारनि जी एजेंडा ते कमु करे रहिया आहियूं। एक्सपोर्ट में वाध, करंट अकाउंट खसारे ऐं इम्पोर्ट में वाज़ घटिताई आई है। टैक्स ॾींदड़नि जे अंग में वाध जूं कोशिशूं बि रंग लाई रहियूं आहिनि। हिन चयो है त भारत तकबर खाक में मिली रहियो है। हर पासे खां हिन ते तनक़ीद थी रही है। यूरोपियन पार्लियामेंट वारियल कश्मीर जी सूरत हाल खे गणती जोगी करार ॾींदे फौरी तौर ते कर्फ्यू ख़त्म करण जो मुतालबो कयो। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं जन्नत नज़ीर वादी में आज़ाद जो सिज उभरंदो। संदसि चवणु आहे त मज़लूम कश्मीरनि जूं आहूं आलमी ज़मीर खे झिझोड़ींदियूं छॾियूं आहिनि। भारत ऐं हक़ सच जो आवाज़ नथो दॿाए सघे। वारियल कश्मीर में अवाम जा जाइज़ ऐं क़ानूनी हक़ जे आवाज़ जी गूंज यूरोपी पार्लियामेंट में ॿुधी वई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।